वारे ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो वाहिदियाबाद गारन हकीम बुगियो गुलाम कादिर ब्रोही ऐं ॿियनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ फाज़िल राहू चौक ते धरणो हणी पाणी ॾियो जीअण जे लाइ फसलनि जे लाइ पाणी ॾियो सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाज रिकॉर्ड करायो जंहिं ते हज़ारे एकड़ ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं पन्ना शाख गंद सां भरी पई आहे। लखे रुपयनि जा ॿिज पोखिया आहिनि पर अफ़सोस जो ॿिजनि जे लाइ बि पाणी नाहे। ॿिज सुकनि था। असां हारी आबादगारनि जो गुज़र सफ़र हिन सारियाले फसलनि ते आहे। हज गर्ज करे फसलनि जे लाइ ॿिज भाण तेल वठंदा आहियूं पर अफ़सोस असांजी केर बि दाह ॿुधण वारो नाहे। उन्हनि सिंध हुकूमत सीएम सिंध सां मुतालबो कयो त असांजे एहतिजाज जो नोटिस वठी वारे जी शाखुनि में पाणी ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कराए ऐं वधीक नुक़साननि खां बचायो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची